पीपी ज़िले घोटकीअ जे सदर मीर बाबर खान लुंड चयो आहे त हुकूमत इंतकामी कार्रवाइयूं नथी करे हिफ़ाज़ती क़दम खणी रही आहे। ॾहरकीअ में बाबर खान लुंड मियां रशीद अहमद जी रिहाइशगाह ते मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पग मटाइबी नाहे, पग असल पगदार जी हूंदी आहे। हुन चयो त कंहिंजे ख़िलाफ़ बि इंतकामी कार्रवाई न पई थिए, हुकूमत हिफ़ाज़ती क़दम खंया आहिनि। पग मटाइण वारो मामिलो या तव्हां असां सिंध में रहूं था, सिंध जा रहंदड़ आहियूं, सिंध वासी आहियूं, सिंध जी रिवायत आहे, पग कॾहिं बि मटिबी न आहे। पगदार जेको हूंदो आहे उहो ई रहंदो आहे। पग न अॻ में मटी आहे पहिरीं कॾहिं पंहिंजी तारीख़ में, इहो अहिड़ो कॾहिं थियो आहे न अॻिना, इहो इनशाला अहिड़ो थींदो। अलाह उन्हनि खे सम्झ ॾींदो जेके कुझु इहे सोचे रहिया आहिनि। बिल्कुलु न, इंतकामी कार्रवाई न, इहा हिफ़ाज़ती इक़दामात खयां था वञनि। ज़िले इंतिज़ामिया ख़ामोश तमाशाई थी वेही नथी सघे। मीर बाबर खान लुंड वधीक चयो त एनक्रोचमेंट ख़िलाफ़ कार्रवाइयूं अदालत जे हुकुम ते थी रहियूं आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।